कमाल आहे। तुफैल बिन उमर दोसी आयो, दोस्त कबीले जो सरदार आ। अबू जेल के खबर पई तो सरदार कबीले जो अचे तो सो वने अगु वरतई। जिये दाखिल थियो मक्के में तो रोकईस, ओ तुफैल मक्के में एकड़ो शख्स पैदा थियो आ जिन नबूवत जी दावा कई आ, जंहिंजी गुफ्तगू ॾाढी मिठी आ। दुश्मन भी मने तो मोहम्मद अमीर जो आवाज ॾाढो मिठो। ओ तुफैल महबूब एड़ो आ, हसीन जमील चेहरो तस, जो एक फेरो उन्हें जी ज़ियारत तो करे, जो एक फेरो उन्हें जी गुफ्तगू तो बुझे, अबाणो दीन छड़े वो मुसलमान बनजी तो वने। तू भी सरदार, मां भी सरदार, तो के पाण वट मेहमान तो कया, मोहम्मद मुस्तफा वट न वंजे, उन जो गालियूं न बुध जाए, उन जी ज़ियारत न कजे, उन जो आवाज तुझे कन में पियो तो मुसलमान थी वेंदे। सुभान अल्लाह। दुश्मन भी तस्लीम करे भी। जेरी मल तुफैल के वठी पंजे घर में रहाई, रात जो वगड़ो आ, तुफैल पंजे घर मां निकतो, हिकड़ी गली मां गुजरियो आ, त अंदरों मुझे सोने हबीब कुरान जी तिलावत पे कई। कुरान रब जो कलाम, ज़बान मिठे मोहम्मद करीम जी। जेरी मल हिन ॿुधी आ त बीही रहियो ऐं अखियुनि मां ॻोढ़ा वहण लगा। जेडी मल तिलावत खत्म थी आ, चे तो सोने आवाज वारा बाहर निकर, तुझो दीदार भी कया, तुझे आवाज मोहे विधो आ त तुझो दीदार ज़ियारत छा वेंदी। उन्हीं पल कलमो पढ़ी मुसलमान बणजी वियो। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब जे आवाज में रब हुस्न ऐं जमाल भी रखायो त कमाल भी रखायो। सुभान अल्लाह। महबूब जा मुबारक हथ, हाय रब करीम शल इहे शफकत वारा हथ असां खे नसीब कर। हजरत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु जो चवे, इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आ त मा मसिस्तु खज़्ज़न वला दीबाज अलियन मिन कफ़ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। को पट, को अतलस, को हरीर, को दीबाज एड़ो नरम ऐं मुलायम मुंह न ॾिठो जेड़े मदीने वारे साईं जे हथ जूं तरियूं नरम हुयूं। ऐं जेॾी महिल हथ मिलाईंदा हुया न, हथ मिलाईंदा हुया त मिलाइण वारो ईअं सम्झंदो हो त जीअं महबूब जो हथ अतार जे दबले मज़ा निकितो हुजे, थधो ऐं ख़ुशबूदार। जेको हिकिड़ो भेरो हबीबन सां हथ मिलाए त 3 ॾींहंनि ताईं उन जे हथ मां मुश्क जी ख़ुशबू न वेंदी हुई। न चएव सुभान अल्लाह। हाँ, एड़ो को माण्हू तुंहिंजे शिकारपुर में ॾेखार जेके चवंदा नबी असां वांगुरु आ, नबी असां वांगुरु आ। मूंखे अहिड़ो को माण्हू ॾेखार जंहिंसां हथ मिलाइण वारे जो 3 ॾींहंनि ताईं हुनजे हथ मां मुश्क जी ख़ुशबू ईंदी हुजे। हाय हाय, हे हथ जी नज़ाकत, नफासत, वरी कमाल ऐं कुवत या जो आंगुर जो इशारो कनि त चंड चीरे ॾेखारे, हथ जो इशारो कनि त लथल सिज वापसि वराए ॾेखारनि। जे आंगुरियूं सिधियूं कनि त 5 आंगुरनि मां 5 नहरूं पाणी जूं वहाए ॾेखारनि। जेकॾहिं महबूब सोना हथ खणनि त बादल बरसी पवन, मींहं वसण शुरू थी वञे। जे मुंहिंजा सोना हबीब मरीज़ खे हथ लॻाइनि त मरीज़ चङो भलो, दर्द वारे खे हथ लाइनि त दर्द लही वञनि। सुभान अल्लाह। हथ मुबारक उहो जो जेॾी महिल मुठ मिट्टीअ जी भरे काफ़रनि ॾे उछलाइनि, रब फरमाए वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। महबूब मुठ मिट्टी जी भरे तो न उछलाई जेॾी महिल तो उछलाई। बाहेरे ध्यान कयो।
मुठ मिट्टी जी भरे हबीबन उछलाई फेल थियो महबूबन जे हथन में मिट्टी वही रब तो फरमाए तो वमा रमईत इद रमईत महबूब या मुठ मिट्टी जी तो न उछलाई इद रमईत जेडी मतलब तो उछलाई ॾिसो न हिकिड़ी शइ जो इकरार भी आहे वरी उन शइ जी तस्दीक भी आहे रब तो फरमाए तो महबूब तो न उछलाई जेडी मतलब तो उछलाई फेल तो थियो रब फरमाए तो इहो तो न कयो भला जे मुंह न कयो तो मौला तू बुधाए के मिट्टी उछलाई रब तो फरमाए वलाकिन अल्लाह रमा या मुठ मिट्टी जी उछलाइण वारो अल्लाह पाण हुयो सुभान अल्लाह असाबी से हुजूर से हथ में हथ था मिलाएं बेअत था कन रब तो फरमाए इन्नल्लज़ीन युबायिऊनक इन्नमा युबायिऊनल्लाह महबूब जेके तोसां बेअत था कन ये त अल्लाह सां बेअत था कन हबीब उन्हनि जे मथां अल्लाहु अकबर जेॾीमहिल सहाबा 1500 या 1700 हुदैबिया जे मकाम ते वण जे हेठां सरदार जे पाक हथ में हथ मिलायो थन हबीबन उन्हनि जे हथन ते पंहिंजो पाक हथ रखियो आ हथ हबीबन जो आ पर रब तो फरमाए यदुल्लाह फौक ऐदीहिम इन्हनि जे हथन जे मथा अल्लाह जो हथ जे हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे खुद पाण चयो परवर महबूब मोहम्मद मुंहिंजे दिलड़ीअ जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद सुभान अल्लाह अहिड़ी रिवायत ॿुधाया है जेका मूं त पहिरियों भेरो पढ़ी थी सके तो साईं झूनो आलिमा रिवायत ॿुधाई हुजई पर उहा रिवायत मूं पंहिंजे हिन किताब में भी लिखी अॼु दिलि चवे थी वा तव्हांखे पढ़ी ॿुधायां चओ सल्लल्लाहु अलैहि खसाइसे कुबरा इब्ने असाकिर बेहकी दलाइलुन नबुवा इन्हनि टिनी किताबनि में अञा इमाम ज़ुरकानी भी आ रिवायत आंदी आ मुंहिंजा सोना हबीब मदीने वारा साईं जॾहिं मक्का मुकर्रमा में रहंदा हुया रावी तो चवे तो मां मक्के में आयुसि मस्जिदुल हराम में अचे पहुतुसि तो मक्के वारा गॾिजी सलाह मशवरो पिया कनि त मुल्क में ॾुकर थी वियो आहे मींहुं न उठो आहे बारिश न पई आहे हाणे छा कयूं अल्लाह खे कीअं परचायूं जो मेहर जा मींह वसन ही मुल्क मां ॾुकर ख़त्म थियनि बारिशूं बरसन रहमत जा के ककर बादल बरसन कहिड़ी तदबीर कयूं को पियो चए त हलो त लात जी पूजा कयूं को पियो चए त हलो त मनात ऐं उज़ा जे का सिर टेकियूं को पियो चवे त हलो फलाणे बुत वटि हलूं त हिकिड़ो कुराड़ो वेठो हुयो उन चयो त काॾे था वञो ॿिए हंधि काॾे था थाबा खाओ छो न था वञो छो न था वञो इस्माइल ज़बीहुल्लाह जी आल तव्हां में मौजूद आहे छो न था उन्हनि वटि वञो उन्हनि जो वसीलो वठो त मींहुं मथां शुरू थी वञे त मके वारनि चयो तुंहिंजो इशारो शायद अबू तालिब जे भाइटे मोहम्मद मुस्तफा ॾे आहे जी हा मोहम्मद मुस्तफा दे मुंहिंजी मुराद उहो महबूब वञो उन महबूब के वठी उन जे वसीले सां महबूब मोहम्मद जे वसीले सां दुआ घुरंदो मींहुं वसण शुरू थी वेंदा ये सभई मक्के वारा गॾिजी
सोने जनाब अबू तालिब जे दर ते आया। अबू तालिब असा सब मक्के वारा आया हूं, हाणे तू पंहिंजे भाइटे मोहम्मद मुस्तफा के बाहर कढ त असा उन्हे जे वसीले सां अल्लाह का मींह था तलब कयूं। सुभान अल्लाह। आंदी है यार इब्न कसीर के तो हो भी मञंदा आहिनि जेके वसीले जा मुनकिर आहिनि, वसीले वठण के शिरक था सॾनि। मूं हिकिड़े मुल्ला जो तकरीर ॿुधी, उहो पियो चए त मन तवस्सल बिन नबी फ़क़द अशरक, जेको नबी जो वसीलो वठे उन शिरक कयो। अरे तू चई तो नबी जो वसीलो शिरक आ, पर तुंहिंजे बाबा आदम खे बि माफ़ी मिली हुई त मुंहिंजे मोहम्मद मीर जे वसीले सां मिली हुई। जे नूह जी बेड़ी तरी हुई त महबूब जे वसीले सां तरी। इब्राहिम खलील जी बाह नार गुलजार थी हुई तो मदीने वाले मीर जे वसीले सां थी हुई। सोने हबीब के कढ ए अबू तालिब त असां उन जे वसीले सां रब का मींह था घुरण चाहियूं। पोइ जनाब अबू तालिब चयो त तरसो मां पंहिंजे भाइटे खे वठी थो अचां। जेॾीमहिल महबूबन के कढी बाहर आयो हुजूर, उन वक्त अञा महबूबन जे नंढपण जो दौर हुयो। जेॾीमहिल बाहर कढी आयो, रावी तो चवे त मूंखे रब जी ज़ात जो कसम आहे, अहिड़ो हसीन चेहरो मूं ज़िंदगी में कोन ॾिठो हुयो जहिड़ो मोहम्मद मुस्तफा जो चेहरो हसीन हुयो। ऐं मां ईअं पियो सम्झां त ॼण चोॾहीं जो चंड ज़मीन ते लही आयो। वरी भी चो न सुभान अल्लाह। 7 साल हबीबन जी उम्र। सुभान अल्लाह। जेडी मल बाहर वठी महबूबन के आयो, जेके दीदू ॾिसन पियूं महबूब जे पाक चेहरे के, हर को इए पियो चवे चो सल्लल्लाहु अलैहि या मिठा माखी ऐं मिसरी खां मिठो तुहे जो इस्म आहे, अतुर ऐं मुश्क अंबर खां तुंहिंजो सुर हो जिस्म आहे, अतुर ऐं मुश्क ताबचो अतुर ऐं मुश्क अंबर खां तुंहिंजो सुर हो जिस्म आहे, मिठा माखी ऐं मिसरीअ खां कई थोरने मथे थोरा गरीबन जे मथा मदनी, गरीबन जे मथा मदनी, फकीरन बेवसीलन जो रखियो तो ई फरमो आहे, मिठा माखी ऐं मिसरीअ खां। सुभान अल्लाह। हबीबन के वठी ऐं महबूबन जी पुठी मुबारक काबे जे दीवार सां लॻाइनि, काबतुल्ला जे दीवार सां लॻाए ऐं चवे थो त या अल्लाह हिन हसीन चेहरे जे सदके मींहुं वसा। ऐं रिवायत जा लफ़्ज़ इहे आहिनि त हबीबन हीअं हथ खणी इशारो कयो, ॻाल्हि पे हली हबीबन जे हथ जी। महबूब हीअं हथ जो इशारो कयो आहे। रावी चवे थो न टकर हो, न झुड़ हुयो, न मींहं वसण जी मुद मौसम हुई, हबीबन जो हथ खजी वियो, बादल अची विया, मींहं वसण शुरू थी वियो। अल्लाह अकबर। या रसूल अल्लाह। यार सुभान अल्लाह। कान इज़ा दहक यतलअ फिल जुदर, जेॾीमहिल महबूब मुरकंदा हा, खिलंदा हा त दरो दीवार चिमकी पवंदा हुया।
हाँ सुभान अल्लाह। महबूब जी पेशानी ऐं गल मुबारक ऊंदा ही रात में ज़ाहिर थींदा हा त ऊंदा ही रात रोशनी में बदलजी वेंदी। जेडी मल कान इज़ा यतकल्लम यखरुज नूर मिन बैन सनाया, जेडी मल हबीब गुफ्तार कंदा हा त महबूबन जे दंदन मुबारकन जे विचन मजा नूर जा किरणा निकरंदा हुया। सुभान अल्लाह। वाह महबूब तुंजो हुस्न ऐं जमाल। हाँ अज ता चवंद नबी असां जेड़ो, नबी असां वांगुर। अरे ज़बान के लगाम दे जे तू मोमिन नहीं, जे मुस्तफा ते तो ईमान आंदो आ त अकीदो इहो रख त मदीने वारे जो मिसल कायनात में आहे कोन। हजरत मौला अली शेर खुदा फरमाए तो वल्लाह लम अर मिसलहु बादहु वला कबलहु वला बाद। अल्लाह जो कसम आ त हबीबन जो मिसल न मूं अॻु ॾिठो न पोइ ॾिठो। पोइ मौला अली जो अकीदो वठंदो या मुल्ला जो अकीदो? जवाब जो शिकारपुर वारा मौला अली तो फरमाए त महबूब जहिड़ो मूं न अॻु ॾिठो न पोइ ॾिठो। ऐं इहा साॻी ॻाल्हि मोमिननि जी मां हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा साइण बि इहे लफ़्ज़ चया आहिनि त ख़ुदा जी इज़त जो कसम आहे महबूब जहिड़ो को हुयो ई कोन। हज़रत बर्रा बिन आज़िब खां पुछऊं त ए बर्रा हबीबन जो चेहरो कीअं हुयो? चए थो त मुस्तफा जो चेहरो ईअं हुयो जीअं चोॾीं जो चंड। असाबी तो चवे त मूंखे दिल में शौक़ हूंदो हो त महबूबन जी पुठी मुबारक जी ज़ियारत कयां। मौक़ो न मिलंदो हो महबूबन के लिबास में ढकियल ॾिसां। पुठी मुबारक ते ॿिन फणियुनि जे विच में मुहरे नबूवत हुई। आने जेतिरो गोश्त ॿाहिरि उभरियल हो जंहिंते लिखियल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह। दिल में इश्तियाक हूंदो हो त इन मुहरे नबूवत जी ज़ियारत कयां, पर मौक़ो न मिलंदो हो। हिकिड़े भेरे हबीबन करीमन पाण मूंखे पंहिंजी सवारी ते ॿेल सवार कयो। महबूबन जे कुल्हनि ते चादर वेढ़ियल हुई, हवा ते चादर सिरकी ऐं पुठी मुबारक ज़ाहिर थी। ख़ुदा जी इज़त जो कसम ईअं पियो ॾिसां महबूब जी पुठी मुबारक ॼण चोॾीं जे चंड जो टुकड़ो ज़मीन ते लही आयो आहे। सुभान अल्लाह। हजतुल वदा जे मौके जी हिकिड़ो असाबी तो बयान करे त हुजूर जेॾी महिल ॾाची ते चढ़नि पिया मां महबूबन जे पुठियों पियो अचां। हवा ते महबूबन जी पिनी मुबारक ज़ाहिर थी। हेठी पिनी मुबारक जेॾी महिल ज़ाहिर थी त ईअं चिमकार थियो जीअं खिवण चिमको कंदी आहे। महबूब जी पिनी मुबारक जी रोशनी मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठी। जेॾी महिल महबूब सोना इस्तिस्का जी निमाज़ जे लाइ निकिता आहिनि, हीअ हथ दुआ जे लाइ मथे कयूं। हत्ता युरा बियाद इब्तह महबूबन जे बगल मुबारक जी चमक ऐं रोशनी चिमकण लॻी आहे। माइज़ असलमी खे जेॾी महिल रजम जी सज़ा पई मिले असाबी तो चवे त मां ओॾी महिल हबीबन जे पासे में बीठो हुउसि। हुनखे जो पत्थर लॻो त हैबत में मां ॾकण लॻुसि। किरण ते आयुसि, महबूबन हथ वठी मूंखे झलियो, किरण खां बचायो। जेॾी महिल हबीबन जो हथ मुंहिंजे मथां आयो त महबूबन जो बगल ज़ाहिर थियो। ईअं ॾिठुमि त हबीबन जे बगल मथां ईअं चमकार थियो जीअं चोॾीं जो चंड चिमकंदो आहे। ऐं महबूबन जे बगल मुबारक मां पघर जा कतरा किरिया, उहे कतरा मुंह ते पिया। चए ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे न मुश्क में न अंबर में अहिड़ी सुरहान हुई जेका महबूब जे बगल जे पखर में ख़ुशबू ऐं सुरहान हुई। हाणे सुभाणे मुल्ला खे बि चवां थो त सुभाणे पंहिंजो बगल पाण बि ॾिसे। जेको चए नबी असां वांगुर आहे पंहिंजो बगल ॾिसो ऐं हुनजी पघर वारी धप बि ॾिस। जे न 2-3 ॾींहं लक्स साबुण न हणे त शायदि ज़ाल बि पासे में वेहण न ॾिए। मुआ मारिया पघर जी छट थी खयूं वञे थो मां।
ओ मुझा दोस्तो बीबी उम्मे सुलैम थी चवे मंझंदि जे टाइम कैलूले जी निंड जेला मंझंदि जो आराम करण जेला हुजूर लेटिया हिन महबूबन खां पघर वही मु पघर मुबारक के गड करण शुरू कयो हबीबन चश्मान मुक़द्दस खोलियूं फरमायो त उम्मे सुलैम छा थी करी या रसूल अल्लाह जो पघर गड थी कया हेड़ो अतुर हेड़ी खुशबू बि का थी न थी सकती ऐं नंढड़ी काठी भी खणी आ असा ॿियाणी शीशी भी खणी आई काठी भी खणी आई महबूबन करीमन पघर पाक रोड़े उन में शीशी में विधो धक ॾेई बंद करे फरमाई त खणी वञ वो पघर पाक वारी शीशी पंजी न्याणीअ के ॾाज में ॾिनई न्याणी परण जी वई पंजे मुड़स जे गोठ हाणे जॾहिं उन्हनि खे अतर जी खुशबू जी ज़रूरत पवंदी हुई न उन शीशी जो ढक लाहींदा हा त उहो कमरो त खुशबूदार अंगण विरांडो सहन उहो त खुशबूदार पर सॼो महलो खुशबूदार थी वेंदो हुयो उन्हें घर जो नालो रखियों बैतुल मुतय्यबीन खुशबू वारन जो घर अरे दोस्तों जे घर में मुझे सोने नबी जे पघर जा चंद कतरा अची वञन वो घर ही खुशबूदार बनजी वञे तो उन्हें महबूब जो पघर छा कमाल वारो हां एड़ियुनि खूबियुनि वारो मूंखे ॿुधायो ही सॼी शिकारपुर अथव ॻोल्हियो जेकबाबाद अथव ॻोल्हियो सिंध अथव हिंद अथव अरब अथव अजम अथव हिकिड़ो माण्हू ॾेखारियो जंहिंजे बदन जो पाछो न हुजे आहे को ॾिठो अथव हेतिरा माण्हू वेठा आहियो उथी वियो त पाछो नज़र ईंदो या कोन ईंदो पाछो थींदो या न वाह मुस्तफा तुंहिंजो पाक बदन तुंहिंजो पाछो न आहे मख न वेंदी आहे बदन ते जे महबूब सोना जिते वेही उथंदा आहिनि टिनि ॾींहंनि ताईं उन जाइ ते खुशबू ईंदी आहे जे गली मां गुज़री वेंदा आहिनि टिनि ॾींहंनि ताईं उहा गली बि खुशबूदार बणजी वेंदी पर इश्क वारा मोहब्बत वारा ये था चवन अहले दिल ऐं उरफा था चवन त जेकॾहिं ख्वाब में कंहिं खुश नसीब के महबूब ज़ियारत कराइनि महबूब सोना कंहिंखे पंहिंजो जलवो ॾेखारिनि पोइ जिते महबूब खे ॾिठई न निंड मां उथी उन जाइ ते वेंदो त उते उहा खुशबू मिलंदसि जेका मदीने में महबूब जी खुशबू सुभान अल्लाह अॼु बि मदीने शरीफ़ में वञो मदीने शरीफ़ जे गलियुनि में इश्क वारनि मोहब्बत वारनि खे अॼु बि सुहिणे हबीब जी सुराण थी अचे साईं जे गली मां गुजरो न जाडों जी हवा थी लगे ओडों जी खुशबू निराली थी अचे सुभान अल्लाह अरसा हुआ ते बाकी गलियों से वो गुजरे थे अरसा हुआ ते बाकी गलियों से वो गुजरे थे इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की रातें भी मदीने की बातें भी मदीने की अरे जीने में ये जीना है क्या बात है जीने की जीने में ये जीना है क्या बात है जीने की हजरत जाबिर बिन समूरा जो चवे रात जो वगड़ो आ महबूबन सा के कम सांगे महबूबन सा मिलण वियस हुजूर सुता पिया आरामी हुया ऐं सुर्ख रंग जे धारीदार कपड़े जो वॻो पातल हो ॻाढ़े रंग जे लकीरुनि वारो छो तो जेॾी महिल महबूबन जे मुखड़े ते नज़र पई हबीबन जे वद्दुहा वारे चेहरे ते नज़र पई त कम विसरी विया दिल चयो त ए जाबिर अॼु मौक़ो मिलियो आहे त दिल पर जो दीदार करे दिल ठारिया
कम त पियो थींदा पर जो ज़ियारत करे पंहिंजो हियां उठाया चए थो जीअं ॾिसंदो वञा तीअं उञ वधंदी वञे ढाओ न पियो थिए न हुस्न गायत दारत न सादी रा सुखुन पाया बमीर तिश्न मुस्तस्की व दरिया हम चुना बाकी जीअं ॾिसंदो वञा तीअं उञ वधंदी वञे प्यास वधंदी वञे तीअं सिक वधंदी वञे दिलि भरिजे न पई तुझे दीदार ले दिल बर लगे में लुआ लुआ अंदर लोरी बिरह बेहाल कयो बेवस खसे दिल यार बेजोरी बारे पायूं बिरह वारियूं मचाए मच विए मिठड़ा उझाइण जा नथा थियन मूं बरे अंदर जिए खूरी चतो ये ॾिसंदे ॾिसंदे ओचितो मथे अख खजी वई चोॾीं जो चंड चिमके पियो हाणे चंड चोॾीं खे ॾिसां वरी महबूब जे मुखड़े खे ॾिसां दिल खे चयो में दिल ॿुधाए त चोॾीं जो चंड सुहिणो या मोहम्मद मीर जो चेहरो सुहिणो होॾे ॾिसां वरी हेॾे ॾिसां ॾिसंदे 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 मुंहिंजी दिलि इहा इहो फ़ैसिलो ॾिनो फला हुवा अहसनु इंदी मिनल कमर लैलतिल बद्र मुझे दिल शाहिदी ॾिनी त चोॾीं जे चंड खां मुंहिंजे दिलबर नबी जो चेहरो वधीक सुहिणो आहे कोई मिसल नहीं ढोलण दी कोई मिसल नहीं ढोलण दी चुप करे मेरे अली इथे जा नहीं बोलण दी मैदान जंग में असां भी जख्मी थी किरियो हुआ तड़पे पियो जिस्म सजो रतो रत हुयो पर चौधारी निहारे पियो त हींअर शहादत जो वगड़ो वेझो आ जेकर मरंदे मरण खां अॻ में मुस्तफा जो दीदार थी वञे हेॾे होॾे निहारे पियो अखियूं फिरन पियूं हसीन मुखड़े जी तलाश हुई अरे दोस्तो जे हिकु भेरो हबीबन खे ॾिठो उन्हनि खां पुछो उन्हनि पंहिंजूं जानियूं कुर्बान करे छॾियूं मुस्तफा जे दीदार जे तां गई तलब में पंहिंजे सिरनि जा सौदा करे छॾियूं चौधारी निहारे पियो ओचितो महबूब करीम जो वेझो खां गुज़र थियो आ ओॾी महिल रड़ करे चए थो अगसिनी या रसूल अल्लाह ओ कुर्बान वञा मुंहिंजा सुहिणा हबीब हेॾे निहार जो मरण जो टाइम आ दिल चवे थी मरण खां अॻ में तव्हांजे मुखड़े जो दीदार कयां हिन जी दर्द वारी दाह ॿुधी हबीब करीम वेझो आया ही बि रिड़ंदो सिरकंदो पंहिंजो सिर महबूबन जे कदमनि ते रखी चए थो फुस्त बि रबिल काबा काबे जे रब जो कसम मुंहिंजे दिल जी मुराद पूरी थी वई सिर यार दा नजराना ले यार दे कोल आए सिर यार दा नजराना ले यार दे कोल आए महबूब दी मर्जी गले लावे या ठुकरावे जन्नत दी नहीं ख्वाहिश ए मेरे खुदा मैनू महबूब दे कदमां ते मेरी जान निकल जावे सुभान अल्लाह
छा मुझे सोने हबीब जो हुस्न ऐं जमाल। अम्मा हलीमा साइण थी फरमाए जने महबूब के खणी पंजे गोठ कबीले बनू साध में आंदम न त मुखे कदे बत्ती बारण जी जरूरत ही न पई। कदे मु बत्ती न बारी घर में। सिज लही वने चंद्र जी चांडो की न हुजे हर के जो घर ऊंदा हो पर हलीमा जो घर रोशन। पुछो अम्मा छाजी रोशनी चे हाँ महबूब जे पाक चेहरे जी रोशनी एडी हुंदी मुझो घर रोशन ही रोशन। जेमल हबीबन के खणी पंजे कबीले बनू साध में आई तो महबूब जी एड़ी बदन पाक मां खुशबू निकती आ जो पूरे कबीले बनू साध जो घर घर खुशबूदार बनजी वियो। हवा लगे पई तो वादियूं जबल पहाड़ माथरियूं हर पासे मुश्क का वधीक खुशबू थी वई। मानू प्या पुछन त यार ये खुशबू केड़ी जिंदगी भर हेड़ी सुरहान न सिंगी सी ये सुरहान छाजी आ वा सिंगंदा वञन तिया खुशबू किथों थी अचे। फिरी फिरी हजरत हलीमा साण जे दर ते अचे बीठा। ओ हलीमा ही तो किथों खुशबू आंदी आ जो सारी माथरी सारी वादी खुशबूदार बनजी वई आ। तो केड़ो अतुर आंदो आ। साइण फरमाए थी बियो को अतुर नाहे मोहम्मद मीर पंजे घर में आंदो त चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या ओ महबूब जो हसीन चेहरो जे चेहरे के रब पाण तकींदो आ। कद नरा तकल्लुब वजहिक फिस्समाए फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्दाहा। महबूब दौराने निमाज़ी मथे निहारन प्याना आसमान दे रब फरमायो तो मुझा महबूब तुझो आसमान दे निहारन असां भी ॾिसूं। ओ तुझो मुखड़ो तुझो हसीन चेहरो आसमान दे खणन इन्नक बि आयुने ना हबीब तू त असां जे निगाहन में आई। रब जो निगाहूं जे महबूब जे पाक चेहरे के तकन। हां एड़े महबूब के पान जेड़ो सजण ज़ेब दिए तो तू मोमिन थी करे मुसलमान सदाई महबूब जो आशिक सदाई वरी चवी त नबी जे शान में गुलू था कयो नबी जो शान वधायो था हद ओरांगे था वञो। अरे तो केड़ी हद मुकरर कई आ जेका सुनियन ओरांगी आ। मुस्तफा जे शान जी का हद आहे ही कान। हां बस इया हद है जो महबूब अल्लाह जो अब्दा हु मालिक का ही ममलूका हु राज़िक का ही मरज़ूका हु खालिक का ही मखलूका हु अल्लाह ही उन्हें जो बंदो आ। बस इयो फर्क हिक्का बाकी मुझा दोस्तों महबूब जो शान उहो आ जिते न के मलाइक जी रसाई न के नबी वली जी रसाई जेको मदीने वारे मीर जो कमाल है। तू चार किताब पढ़ी मुस्तफा जे शान के तकी तोरी तो भिटाई फरमायो त कंज कुदूरी काफिया पढ़ी परूड़ जो सब कर मंडी माकोड़ी कुह में पेई कछे उभ। मुल्ला जेको महबूब जे शान ते कलाम तो करे न हिय थियो हूं थियो इयो इए आ जे मंडी माकोड़ी कुह में वरी चए त मां आसमान के दी मापिया। शिकारपुर वारा समझो था आसमान जो रिफ़तूं बुलंदियूं वुसअतूं मंडी माकोड़ी जेका खूह में पईया उहा चवे त मां आसमान थी मापे सघंदी। हां मुल्ला जो इल्म इन मंडी माकोड़ी वांगुरा मुस्तफा करीम जो शान अर्शन ताईं बुलंदा। हां साईं इमाम नबहानी लिखियो आहे जवाहिरुल बिहार में उन्हनि का पुछ जेके साहिब नजर है
जेके अहले नज़र हैं, अहले दिल हैं, अहले बातिन हैं, उन्हनि खां पुछ त मदीने वारे मीर जो शान छा आहे। सुल्तानुल आरिफीन सैयदना बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जेको सिलसिले आलिया नक्शबंदिया जो सभिनी जो मुर्शिद आहे, फरमाए तो मुझे दिल में ख्याल थियो त ॾिसां त मदीने वारे साईं जो शान केतिरो मथां हुआ। गुस्त फी लुज्जतिन वाकिफन अला ऐनिल हकीकतिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चेतो हकीकत वारे दरिया में मूं गोतो हयो त ॾिसां त महबूब जी हकीकत छा आहे। मारिफत जे दरिया में डुबी हयम। पुट हेॾे ध्यान कजो, असां जो अखियूं खुलियल आहिनि न, हे अखियूं बंद आहिनि। अल्लाह जा बाना हे अखियूं बंद करे मुंहनि में पाए रब जो ज़िक्र फ़िक्र कंदा आहिनि, उन्हनि जे अंदर वारियूं अखियूं रब खोलींदो। उपटियां त अंधियूं पूरियूं पिरी पसंद वञो रोज़ रसन हबीबाने हुजरे। हाँ बेटा ही फरमायो त एक कसर दर लख कोड़िए गिड़खियूं जेड़ा करया परख तेड़ा साहिब सामो। अल्लाह जा बाना मुराकबो कंदा आहिनि, गर्दन झुकाए करे हकीकतुनि जे दरिया में जोगोतो लगाए मारिफत जा मोती कढी ईंदा आहिनि। सुल्तानुल आरिफीन तो फरमाए त गुस्त फी लुज्जा मूं टुबी हई। ओ उहा जेका वादी हुई अल्लाह जे मारिफत वारी वादी, उन में टुबी हयो। वाकिफन अला ऐनिल हकीकतिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हकीकत मुहम्मदी जी ॼाण हासिल करण जे लाइ मूं टुबी हई, गोतज़न थी वियुसि। पोइ साईं फरमाए तो फ़इज़ा हुआ बैनी व बैनहा सबऊन अल्फ हिजाबुम मिन नूर। महबूब जी हकीकत जिता शुरू पई थिए ऐं मुंहिंजी विलायत जिते ख़त्म पई थिए, मुंहिंजी नज़र, मुंहिंजी बसीरत, मुंहिंजो मुराकबो, मुंहिंजो मुशाहिदो जिते दंग थियो ऐं जितो महबूब जे शान जी शुरूआत पई थिए, विच में 70,000 नूर जा पर्दा हुया। शुरुआत का अॻु में 70,000 पर्दा हुया। अब ॻाल्हि समझो था न, उहो जेको सुल्तानुल आरिफीन आ, जेको वलियन जे गिरोह जो अॻवान आ, उन जी मारिफत ॿुध। फरमाए थो त पोइ फदनो तो इंदल हिजाबिल अव्वल, पहिरिएं पर्दे जे वेझो थियुसि, मुंहिंजो पर्दो हटाया, ॾिसां त महबूब जो मक़ाम छा आहे, दर्जो छा आहे, हकीकत मुहम्मदी छा आहे। चए थो जॾहिं मां पहिरिएं पर्दे जे वेझो थियुसि, आवाज़ आयो त ओ बायज़ीद बेअदबी न कजांइ, लो दनो त इंदल हिजाबिल अव्वल ला तरकत कमा तातरक शारत इज़ा उल्कियत फिन्नार। ए बायज़ीद जे पहिरिएं पर्दे जे वेझो आहे, इएं सड़ी वेंदे जीअं वार बाह में सड़ी वेंदो आहे। ए बायज़ीद मुंहिंजे मुहम्मद मुस्तफा जी हकीकत या मां ॼाणा या मुंहिंजो महबूब ॼाणे। जिते विलायत जी इंतहा थी थिए, बसीरत वारे जी इंतहा ऐं महबूब जी शुरूआत थी थिए। तू तो चई त गुलव था कयो, वाद था कयो, ओ दात के महबूब जे शान जी ख़बर ही काने का। तू आ असां सुन्नियुनि वटि अच त तोखे सेखारियूं त मदीने वारे साईं जो शान चाहे। हाँ तोखे त तुंहिंजे हिन शिकारपुर वारे बादशाह सोने शाह फकीरुल्लाह अलवी जे शान जी ख़बर कोन्हे का, जेको तहांजे हिन शहर में नर सुतो पियो आहे। अल्लाह जो कामिल वली मर्द दुर्वेश उहो आहे जेको हीअं नेण खणंदो हो त मदीने वारे जो सुजागी में दीदार करे वठंदो हुयो। वदा महबूब जी हकीकत ऐं महबूब जो शान सिखणो थई त अदब वारी जमायत में आ। बेअदबन खां बच, गुस्ताखन खां बच, जेके नबी के पाण वांगुर था सॾनि। ओ मुंहिंजा मुंहिंजे सुहिणे हबीब जे शान में जे ज़र्रे बराबर बेअदबी कयई त सॼी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदई। ला तरफ़उ अस्वातकुम
फौक सौतिन नबी महबूब जे आवाज खां पंहिंजो आवाज बुलंद न कयो। महबूब जी ज़ात त वॾी ॻाल्हि आहे। अब हेॾे ध्यानु कजो, मुंहिंजी ॻाल्हि सम्झिजो। महबूब जी पंहिंजी ज़ात खां मथां जी ॻाल्हि न आहे। महबूब जे ज़बान मां जेको लफ़्ज़ निकितो, गुफ़्तार निकिती, वो महबूब जे वात मां निकतल गुफ्तो, उन गुफ्ते खां उन गुफ्तार खां पंहिंजो आवाज़ ऊंचो न कयो। हिकिड़ो हूंदो आहे मथां हो, ॿियो बराबर, टियों हेठि, कमतर बरतर बराबर, टे सतहूं आहिनि, कमतर बराबर बरतर। हाणे महबूब जेॾी महिल ॻाल्हाइनि था न, तव्हां ॻाल्हायो त महबूब जे आवाज़ खां कमतर हुजो, बराबर बि न थियो। जे बराबर थींदो त अमल सॼी ज़िंदगी जा चट थी वेंदव। बरतरी त वॾी ॻाल्हि आहे, ऊंचो करण त वॾी ॻाल्हि आहे। महबूब जे आवाज़ जे बराबरी भी न कयो। मुझे मुस्तफा का घट हुजो, ला तरफऊ, मथा न थियो, बरतरी न कयो, बराबरी न कयो, मुमासलत न कयो, मुशाबिहत न कयो, न तव्हां कमतर हुजो। मुझो महबूब सभिनी का बरतर हुजे। महबूब जे आवाज खां जेकॾहिं थोरो ध्यानु कजो, ॻाल्हि कम जी अथव, थोरो ध्यान सां ॿुधजो। जेकॾहिं तव्हां महबूब जे आवाज़ खां थोरो आवाज़ मथे कयो त तव्हांजे सॼी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदा। अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून, तव्हांजा अमल चट थी वेंदा पर तव्हांखे ख़बर बि कोन पवंदी। जे ख़बर पइजी वञे, मिसाल मुंहिंजे खीसे में 100 रुपया आहिनि, किरी पए, मूंखे ख़बर पवे त मुंहिंजो 100 रुपया किरी पिया आहिनि, त ॻोल्हींदुसि न, तलाश कंदुसि न, दादा फलाणा अदा स्टेज वारा तव्हां त कोन ॾिठो मुंहिंजो मोबाइल किरी पई आहे, तव्हां त कोन ॾिठी, पुछंदुसि न। पर जे ख़बर ई न हुजे हीअं थियो हलियो वेंदो, पाण ख़ुशि हूंदो त मुंहिंजो 100 रुपया मूं वटि पियो आहे, मुंहिंजा खीसा भरिया पिया आहिनि, मुंहिंजा सामान मूं वटि महफ़ूज़ आहे, उनखे ॻणती न हूंदी आहे। जे ख़बर पवे त मुंहिंजो सामान विञाइजी वियो आहे त ॻोल्हींदो, तलाश कंदो, तलाफ़ी कंदो। रब मुस्तफ़ा जे गुस्ताखनि बेअदबनि खे बख़्शण ई नथो चाहे। इन जे करे व अंतुम ला तशउरून, उनखे शूर ई कोन थींदो, ईअं उन्हनि जा अमल चट थी वेंदा। हू समझंदा त मूं त मदरसो ठहरायो आहे, मूं त मस्जिद ठहराई आहे, मां त पंहिंजो इदारो थो हलायां पियो, मूं त तसनीफ़ कई आहे, मूं तालीफ़ कई आहे, मूं ही कमु कयो आहे, मूं ही इबादत कई आहे, मां त बिस्तरो कंध ते रखे मूं चिल्लो कढियो आहे, मां 4 महीना तबलीग करे आयो आहियां। हू समझंदो त मां सभु कुझु कयो आहे, मुंहिंजा अमाल जा दफ़्तर भरिया पिया आहिनि। रब थो फरमाए व अंतुम ला तशउरून, तोखे ख़बर ई कोन पवंदी, तुंहिंजे सॼी ज़िंदगी जी कई कमाई चट थी वेंदी जेकॾहिं थोरी बि महबूब जी बेअदबी। चोर खे माफ़ी आहे, ज़ानी खे माफ़ी मिलंदी, शराबी खे माफ़ी मिलंदी, बदअमाल बदकिरदार आख़िर मोचड़ा खाई बख़्शजी वेंदो, पर बेअदबी जी माफ़ी नाहे। बेअदब खे माफ़ी नाहे, कन खोले ॿुधो, बेअदब खे माफ़ी नाहे। उन जे सारी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदा। ए शिकारपुर वारो, कन खोले ॿुधो, बेअदबी खां बचो। जेकॾहिं पंहिंजा अमाल बचाइण चाहियो था त अदब वारी जमायत में अदब वारा तूं हाणे पाण जाचे ॾिस त अदब कंहिंमें आहे। हाँ, अदब वारा अहले सुन्नत थे। हाणे वरी हो बि चोरी करे वरी नालो अहले सुन्नत था छॾाए। अहले सुन्नत वल जमायत। समझो था? तव्हां कन खोले ॿुधो, सुन्नियो अहले सुन्नत वल जमात असां आहियूं। ही जमात अहले सुन्नत आहे। जेका असां वारो तरीक़ो उहो आहे जेको सोणे बगदाद वारे साईं जो, कलंदर लाल शहबाज जो, भिट धणी बादशाह जो, रोज़े धणी रहबर जो, गंबट वारा सैयद, वो ही तरीक़ो आहे।
दरबार आलिया मकली शरीफ वो ही तरीको आहे। दरबार आलिया रहमतपुर शरीफ, दरबार आलिया फजलाबाद मातली शरीफ, आले सुन्नत जा उल अकाबिर मशाइख बुजुर्गाने दीन जो तरीको उहो आहे जेको सुन्नियुनि खे रब नसीब कयो। माण्हुनि खे मुंझाइनि था, नाले जो लेबल लगाए, नालो मटाए मटाए। असांजा वरी सुन्नी सभा जड़ा न खबर न को चार करे हेडे करे होडे गप जो किलो करे हेडे करे होडे गप जा किला न थियो, पक्का सच्चा सुन्नी थियो। ओ एकड़ो माण्हू हुयो सो जड़े थे मिलाद पाक त सही झंडो हथ में या नबी सलाम अलैकुम। वरी जे थे सीरत जो जलसो तो वरी उते जो वरी जे कने थे बारो पंजो पिड़ महरम वारो त है हुसैन या वरी उन्हनि सां गॾु। वरी जे करे आले हदीसनि जो को इज्तिमा थे वरी उन्हनि सां गॾु मुरीद के बीठो आहे। वरी जे करे ओ भंगियुनि जो लाल गुरु थींदो आहे न, भंगियुनि जो ओ लाल गुरु जो भंगी ॾियारो मल्हाईंदो उन्हनि जे विच में बीठो आहे। हिंदुनि जी होली अचे त ॾिया ॿारियूं बीठो आहे। माण्हुनि जो मियां कर त ख़बर तुंहिंजो दीन धर्म मज़हब आहे कहिड़ो, तूं आहीं छा, तरीक़ो तुंहिंजो कहिड़ो आहे। चिबा ॻाल्हि इहा आहे त हर को चए थो मां हक़ ते मां हक़ ते, कंहिं चयो आहे त मां न हक़ ते आहियां। हर को चए थो मां हक़ ते, भला को त नेठि हक़ ते हूंदो, इन्हनि सभिनी मां को त हक़ ते हूंदो, सो मां सभिनी सां फेरड़ा भरियां थो। पोइ क़यामत जे ॾियारे जेको छुटो न उनखे चवंदो मां सी तोसां गॾु, मां तोसां गॾु तव्हांजो ॾियारो कोन मल्हाईंदो। ओ सुन्नी कुल्ला बेली न बणज, हर कंहिंसां गॾियो न वत, पक्को सच्चो कट्टर अहले सुन्नत वारो बणजी ॾेखार, महबूब जो आशिक बणजी ॾेखार, हबीबन जे सुन्नत ऐं शरीयत ते हली ॾेखार, महबूब जे पाकीज़गी वारो अक़ीदो रखे ॾेखार जेको अहले सुन्नत वारो अक़ीदो आहे। ऐं सच्चो सुन्नी हुआ जेको नमाज़ पढ़ंदो। आखे नमाज़ होवे ॾूं टाए ॾिहाड़े त पढ़ चा जान छोड़ावा, न कंहिंजे मरणे ते वञे न कंहिंजे परणे, फिरू फिरी अॻूं खड़िए, फिरू फिरी अॻूं खड़िए। बरोच मच्छर जे त पोइ अला हिदायत ॾिएसि, बाक़ी न साईं शफ़ीक पुॼे न को मां पुॼां। समझो था न, ये न कयो। 5 वक्त नमाज पढ़ो, दाढ़ी बाशरा रखो, हलाल खाओ, पंहिंजे बच्चन के हलाल खारायो, हराम जी कमाई जे वेझो न वञो। मुंहिंजा दोस्तो जेको हिकिड़ो गिरो हराम जो पंहिंजे पेट में थो विझे, उन जो जिस्म जहन्नम जी बाहि जो ॿारन बणायो वेंदो। खुदा खां ॾिजो, न्याणियूं न खपायो, रिश्वतूं न वठो, व्याज न वठो, चोरियूं न कयो, जुआ न खेॾो, ओदा पाड़े वारनि जा हक़ न टोड़ियो, मिस्कीननि ग़रीबनि जा हक़ न खाओ, कंहिंसां ज़ुल्म न कयो, कंहिंसां ज़्यादती न कयो। जे अबो अमड़ जेरा थी त उनजी ख़िदमत अबे अमा जे रुगे चेहरे खे ॾिसी त हज जो सवाब। हजरत मौला अली अर्ज कयो या रसूल अल्लाह, पोइ जो घर में पीउ मां वेठा हुजनि 100 भेरा ॾिसे पाण फिर में अल्लाह अकबर अल्लाह अतियब, अल्लाह ज़ोर वॾो, अल्लाह ज़ोर पाकीज़ा रब अली, जे 100 भेरा ॾिसे त 100 हजम जो सवाब। रब जे खज़ाने में कहिड़ी कमी आहे। अबे अम्मा जी बेफरमानी न कर। वक़दा रब्बुक अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihsana। हे अल्लाह जो फैसलो आहे त अल्लाह खां सवा ॿिए कंहिंजी पूजा न कर, ॿिए कंहिंजी बंदगी न कर। ही सजदो करणो आहे त अल्लाह जे हुज़ूर में सजदो करणो आहे। के पीर खे, के फ़कीर खे, के कब्र खे, के मज़ार खे सजदो नाहे करणो। सजदो सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी ज़ात खे करणो आहे। वबिल वालिदैन ihsana, ऐं पंहिंजे अबे अमड़ सां ihसान कर। वला तुअक्खन वालिदैक, पंहिंजे पीउ मां जी बेफ़रमानी न कयो, पीउ मां जी बेफ़रमानी न कयो। अल अब औसत अबवाबुल जन्नह, पीउ बेहिश्त जो विचों दरवाज़ो आहे। जे चई न जन्नत जो विचों दर खुली वञे, अबे अम्मा जी फरमा बरदारी कर, रब तुझे लाइ जन्नत जो दर खोले छॾी। चओ सल्लल्लाहु अलैका या
सल्लल्लाहु अलैहि मुझा सोना हबीबा पे करे हुस्नो जमाल बन जी आया। मुझे सोने हबीब जे लबन मुबारकन जेड़ा हसीन के जा चपन आयल। जेडी मल महबूब गल्हाईंदा हुया त महबूब जे वात मां नूर जा शुआ निकरंदा हुया। जो महबूब गल्हायो त निदोरन के सदोरो बनाए छॾियऊं, जहन्नमी जन्नती बनाए छॾियऊं। जे लफ्ज़ ॻाल्हायूं मुझे महबूब पाक ज़ुबान मजा जे लफ्ज़ निकरंदा विया इएं थींदो वियो। जे वात मां लुआब कढियऊं न त दर्दन जी दवा मर्ज़न के शफ़ा मिली। हाँ सुभान अल्लाह। हजरत अबू बकर सिद्दीक़ के नांग डंगियो बारे सौर में कि या रसूल अल्लाह नांग डंगियो आ हबीबन लुआब लगाई त ज़हर जो असर खत्म। खैबर जे सफर में हजरत मौला अली जो अखियों दुखी पियूं पान फरमाइन त अली किथे आ चूं से अखियों दुखन थियूं फरमाइन वठी चोस। हजरत हैदर करार हाजिर थियो हबीबन लुआबे दहन लगाई आ तो वरी पूरी जिंदगी हजरत अली के अखियों जी तकलीफ न थी। जंग हलंदे हजरत कतादा जी अख निकरी पई डोडो बाहर लड़की पियो डोड़ंदो आयो या रसूल अल्लाह मुझी अख निकरी पई आ। साईं फरमान ता सब्र कर त जन्नत मिलंदी। चे तो सही जे जन्नत भी दी ऐं अख भी दी तुझे क्या देर केड़ी आ। ताज़ी शादी कई तमे ज़ाल चवंदी त नबी सां गॾिजी ने अख कढाए ऐ बवारो थी आए मुझा महबूब ज़ाल ताना हणंदी। साईं फरमाईंदा हेॾे आ वेझो करे लुआब लगायूं त अख अख जहिड़ी रोशन बणजी। चवंदा या रसूल अल्लाह ही पंहिंजो खूह आ ॾाढो खारो आ पाणी इस्तेमाल नथा करे सघूं। हबीबन लुआबे दहन पिक मुबारक विधी आ त माखी जहिड़ो मिठो बणजी पियो। ओ मुझा दोस्तों अज डॉक्टर चवन था तो डोंट स्पिट, स्पिटिंग इज इंजरियस फॉर द हेल्थ। थुक न उछलायो थुकन मां बीमारियों थी पकड़जन। दुनिया जे माण्हुनि जी थुक निकरे त बीमारियों पकड़जन। मदीने वाले मीर जी लुआबे दहन निकरे त बीमारन के शफा मिली वञे। हां सुभान अल्लाह। किताब नूर यकीन वारे लिखियो आ त मदीने शरीफ में हिकिड़ो माण्हू हुयो जेको नात पढ़ंदो आवाज़ ॾाढो मिठो हुयुसि। महबूब जी नात पढ़ंदो हज़रत अबू बकर हज़रत उमर जे शान में मनक़बत पढ़ंदो हो। पो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह। हबीबन जे शान में खुलफाए राशिदीन जे शान में मनक़बतूं पढ़ंदो हुयो। हिकिड़ो माण्हू हो राफ़िज़ी समझो था न टिन यारनि सां दुश्मनी। हे वरी ॿियो तबको हिकिड़े खे मञनि बाक़ी टिन खे न मञनि पर अहले सुन्नत वारा हबीबन जा हड़ई यार मञंदा आहिनि। सिक सीने में रख प्यारन जी महबूब जे चैनी यारन जी। सिक सीने में हुयो साईं सां गॾु गार अंदर उहो आशिक सुणो सिद्दीक़ अकबर। अॼु ताईं बि गॾु आ मज़ार अंदर अॼु ताईं बि जंहिंखे ताक नबीअ जे निज़ारन जी। सिक सीने में रख प्यारन जी। सुभान अल्लाह। हिकिड़ो दावत करे वठी मुंहिंजे घर में महफ़िल नाता हलंदे हाज़िर हलंदुसि मुंहिंजो कमु इहो आहे। घर वठी वियुसि उते चई त हा तूं आहीं न जेको अबू बकर उमर जे शान में पढ़ंदो आहीं मौलूद। अॼु तोखे हिन जी ख़बर ॾियां थो। हिन जा हथ पेर ॿधी ऐं हिन जी ज़बान कटे छॾी। ज़बान वढे छॾी। न इहा तो वटि ज़बान हूंदी न तूं अबू बकर उमर जे शान में मनक़बतूं पढ़ंदो।
ज़बान वढिजी वई चई त मां घर न वियुस जीअं ज़बान कटी सिधो गुंबद खदरा थी महबूबन जे रोज़े अतहर ते जारी मुबारक जे साम्हूं भी हाणे ज़बान कोने जो ॻाल्हायां दाह ॾियां फरियाद कीअं कयां बस दिल जो दिल में मुंहिंजा सुहिणा अॼु मुंहिंजी ज़बान वढिजी वई तुंहिंजी नात कीअं पढ़ंदुसि तुंहिंजे अबू बकर ऐं उमर जी मनक़बत कीअं पढ़ंदुसि जे दिल जो दिल में दाह पियो ॾियां अखियुनि मां नीर वहनि पिया रोंदे रोंदे सॾड़ा कंदे कंदे ईअं सम्झ में ॼण मुंहिंजे दिल ते शफ़क़त जो हथ घुमी वियो दिल खे इत्मीनान मिली वियो जेॾी महिल घर मोटी आयुसि कंहिंसां ॻाल्हि न कयमि त मूंसां छा गुज़रियो आहे कंहिंसां ख़बर न कयमि सुम्ही पियुसि अञा अख लॻी आहे त मदीने वारे जो दीदार नसीब थी साईं फरमाइनि था तुंहिंजी ज़बान कटी अथनि अर्ज़ कयमि हाओ या रसूल अल्लाह तव्हां ॼाणो था साईं फरमाइनि था इफ्ताह फाक पंहिंजो वात खोल ते वात खोलियुमि त ओ उहा मुंहिंजी वढियल ज़बान हबीबनि जे हथ में हुई ज़बान रखे पंहिंजी लुआब लॻायूं पंहिंजी पाक पिक मुबारक लॻायूं मुंहिंजी ज़बान जहिड़ी सलामत फरमाइनि था हाणे वञ मुंहिंजूं नातूं पढ़ मुंहिंजे अबू बकर ऐं उमर जो शान वञी ॻाए अख खुली वई त सुभान अल्लाह ज़बान सही सलामत आहे ऐं घर सॼो मुश्क जी ख़ुशबू सां सुराहो लॻो पियो सुभान अल्लाह हाँ अॼु बि मुंहिंजा सुहिणा हबीब वो फैज़ ॾियनि वेठा करम कनि वेठा पर को सॾण वारो हुजे को दर्द जी दाह करण वारो हुजे मुंहिंजी किश्ती किनारे ते लॻायो या रसूल अल्लाह मुंहिंजी वैरान वसतीअ खे वसायो या रसूल अल्लाह मुंहिंजी वैरान वस्तीअ खे वसायो या रसूल अल्लाह जदों ॿ ॾींहं गुज़रिया त उहो माण्हू जे मुंहिंजी ज़बान कटी न हुन जा पुट मूंखे हरम में मिलिया मूंखे चयूं त असांजे घर में महफ़िल हलंदे मुंहिंजो हलंदुसि छो न हलंदुसि मुंहिंजो कमु ई इहो आहे मूं दिल में सोचो अल्लाह करे मां वञा हिननि वटि खुदा करे वरी मुंहिंजी ज़बान वढनि वरी हबीबनि जो दीदार नसीब थी वञे इहो बहानो थिए महबूबनि जी ज़ियारत नसीब थिए चई वियुसि मुंहिंजी वॾी इज़त कयूं एतराम कयूं गज़ल पढ़ियमि मौलूद पढ़ियमि हज़रत अबू बकर उमर जे शान में वॼाए नातूं पढ़ियमि पोइ जेॾी महिल मोकिलाइण लॻुसि मूंखे नज़राना तोहफ़ा ॾिनऊं पोइ निकिरां पियो चयूं हाणे हिकिड़ो असांजो अर्ज़ु आहे मुंहिंजो कहिड़ो हेॾे आहे हिकिड़े कमरे में वठी विया त अंदरि खिनज़ीर वेठो हुजे नापाक जानवर पलीत बीठो हुजे मूं चयो हिन पाक शहर में ही पलीत जानवर ही छा चे हे जानवर न हे असांजो उहो पीउ आहे जंहिं तुंहिंजी ज़बान वॾी हुई जे तुझी ज़बान वॾी हुई ही उहो असांजो पीउ आहे जेॾी महिल तो हबीबनि वटि वञी दाद ॾिनी उन टाइम ते हिन जी शकिल बदिलजी वियो पलीत जानवर बणिजी वियो आहे वदा मुझो सुनो हबीब अज भी हयातुन नबी अज भी मुझे महबूब जी वो वंड सखा हली रही शिकारपुर वाला जे महबूब के राजी करण चाहिए तो अज वक्त थई अज जिंदगी कीमती मता मौत अची वने अज महबूब के परचाए वठ जेके गुनाह थिया उन्हनि जे लाइ माफ़ी वठ तौबा हटाए बाकी जेका उम्र बची आहे उन में अमल सालिह कर सच्चो महबूब जो आशिक हबीबन जो हुकुम बुधी उन ते अमल करे ॾेखार ओ मेरे सारी गुनाहन में विञाय में या रसूल अल्लाह करे सो दो कसे कच जो विहाय में या रसूल अल्लाह वही जानी आई पीरी
तबील जकान कापे वारे विख खे अञा अॻिते वधायुम या रसूल अल्लाह ओ पलव में सब पाए अची वर्त में तुझी दामन सही पलव में सब पाए अची वर्त में तुझी दामन दगाबाज़ी नरिय कुछ को कमायुम या रसूल अल्लाह गुनाहगार केडो भी हुजे केडो भी बदकार हुजे पर जेडी मल नेण आला करे महबूब के सगड़ो तो करे इन जे चप्पन जा आवाज गुंबद खदरा में पहुंचन था ऐ महबूब करम कन था मां अक्सर वाक्यो बयान कंदो आहियां त काफिलो वञे पियो मक्के शरीफ का मदीने पाक बस में चढ़िया सही बस रस्ते ते रुकी मानू लथा के वुजू कयो नमाज पढ़ी होटल ते मानी खाधी सब बस में मोटी आया पर हिकड़ी सीट खाली हुई हिकड़ो पैसेंजर न मोटियो बस वारे पूछो बा हिते ही सीट खाली आ चो हिकड़ी औरत वेठल हुई उहा अञा न आई आ वनी लही दिसन त माई होटल जी बेंच ते वेठी आ मोहम्मदी ने दस अखियुनि मां नीर बहन था ज़ारो कतार रोई रही आ अम्मा छो थी रोई केड़ो दर्द आ तकलीफ आ का बीमारी आ को सूर आ डॉक्टर घुरायूं माई बेहतर रीहूं करे रोण लगी आ अम्मा आखिर गाल चाहे रोण जो सबब केड़ो आ माई चवे थी अब्बा बियो को कुछ ना है पर मां हिकड़ी बद किरदार बद पेशा औरत आया मुझी सारी जिंदगी बद किरदारी में गुजरी आ हाने मदीनो वेझो आयो आ हुजूर जो पाक शहर करीब आयो आ मां रोआ थी त मुंह ॾेखारण जे कंध खण जे काबिल न आया केड़ो मुंह वठी महबूब जे दर ते वञा मूंखे मुंहिंजा गुनाह याद अची विया सूह विञायम सूमरा मुंहिंजो मेरो मुंह थियो में वञण उत पियो में जिते हलण नाहे सुनरी सुवञायम सुमरा मुझो केॾे वियुम कमाल वञा कीअं वतन थे हेड़ो वठी हाल जेॾी मूं जमाल त सुहा सरतियुनि विच में माई रोए थी पंहिंजा गुनाह याद करे पंहिंजो बद किरदारियूं बदामालियूं याद करे अखियुनि मां हंझू हारे रही आ उन्हें बस में हिकिड़ो अल्लाह जो कामिल वली वेठो मुराक़बे जी कैफियत में हबीबन जो दीदार थियुसि फरमाइनि था वञ इन न्याणी खे वञी सलाम चईसि छा तो क़ुरान न पढ़ियो आ त वलो अन्नहुम इस्लमु अनफुसहुम जाऊका विहायुम या रसूल अल्लाह ओ शिकारपुर वारा वक्त अज थई मता मौत मोहलत न गई हेड़ी जिंदगी कीमती हथा न विञाए सुभाणे जो इंतजार न कर मता सुभाणे जो सिज जिंदगी में लिखियल ही न हुजे अज इन महफिल में वेही जे सच्ची दिल से तौबा ताइब थी न हबीबन जे दर ते माफी तलब थी त अज ही तुसा करम जा ककर वसी वने हां वदा दुनिया घुरी छा थियो माल घुरी छा थियो या दुआ घुरत चल मदीने वाले साईं जी जात राजी थी दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना महशर में भी कह देना
ये मेरा है दीवाना, आ दिल में तुझे रख लूं ए जलवे जानाना। वादल्लाहुल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। अल्लाह जो वाइदो आहे उन्हनि माण्हुनि सां जेके ईमान आणे पोइ चङा अमल था कनि। उन्हनि सां रब जो वाइदो आहे गुनाहनि जी माफ़ी ऐं वॾा अजर अज़ीम इनाम अता करे। रब जो वाइदो सचो आहे, सचो आहे वाइदो। अल्हम्दुलिल्लाह ईमान आहे, मोमिन आहियूं, बाक़ी अमल सालिह कर। 5 वक्त नमाज पढ़, दाढ़ी मुबारक रख, अल्लाह जो जिक्र कर, मस्जिद के आबाद कर, सुन्नत ऐं शरीयत ते अमल कर त मदीने वारे साईं जी ज़ात राज़ी थिए। महबूब जो दर वठंदे हिते हुते ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए। सूंह सब तो ते ख़त्म रब जो कसम, को न तो जहिड़ो ॾिठुम रब जो कसम। थकिजी पिया? सूंह सब तो ते ख़त्म रब जो कसम, को न तो जहिड़ो ॾिठुम रब जो कसम। हिक नज़र तो जी लखन जा होश ॾिया, हिक झलक तुझी लखन जा होश न्या। आलिमन विसरियो इल्म रब जो कसम, को न तो जहिड़ो ॾिठुम रब जो कसम, को न तो जहिड़ो ॾिठुम तुंहिंजो कसम। सूंह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम, सूंह सब तो ते ख़त्म तुंहिंजो, को न तो जहिड़ो ॾिठुम रब जो कसम, को न तो जहिड़ो ॾिठुम रब जो कसम। महबूब जो दर वठ, महबूब सां दिल लाए, हिते हुते बेड़ा पार थी वेंदा। वमा अलैना आयत पहला को सलाम मुस्तफा जाने रहमत, पहला को सलाम जे सुहानी घड़ी चमका ते बाका चांद उस दिल अफरोज़े सात, पहला को सलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिहि व सल्लम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम, अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मज़ा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी, सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, बे औलादनि खे साले औलाद ॾे, छड़नि खे फर्मा बरदार घर वारियूं ॾे। या अल्लाह जन जो औलाद बेफ़रमान आहे उन्हनि जे औलादनि खे फर्मा बरदार बना। जन जन दुआउनि जे लाइ चयो आहे तन सभिनी जूं मुरादूं पूरियूं कर। जेके न चई सघिया आहिनि तूं सभिनी जे दिलनि जे इरादनि खे ॼाणण वारो ही, सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। या अल्लाह मुश्किल ज़दन जूं मुश्किलातूं आसान कर। या अल्लाह जेके बेरोज़गार इनके हलाल तय्यब रोज़गार अता कर। या अल्लाह जेके रे औलाद आहिनि उनके साले औलाद अता कर। या अल्लाह जे बीमार आहिनि उनके सेहत कामिला आजिला नसीब कर। या अल्लाह असांजा हथड़ा खाली न मोटा, असां सभिनी के मदीने वारे साईं जो दीदार नसीब कर। या अल्लाह जे हिन महफिल में हाजिर थिया आहिनि उन्हनि सभिनी के शाद ऐं आबाद रख। अहले सुन्नत जो बोल बाला फरमा। अहले सुन्नत जे उलमा ऐं मशाइख के शाद ऐं आबाद रख। अहले सुन्नत जे मशाइख जो खानकाहूं शाद ऐं आबाद रख।
करीम रब ए मुंहिंजा मौला जेकी बि अहले सुन्नत जूं ख़िदमतूं करे रहिया आहिनि उन्हनि जूं ख़िदमतूं पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमा। मारफाणी बिरादरी ख़ुसूसन मीर फ़कीर जेकी ही ख़िदमत कई आहे महफ़िल सजाई आहे मौला उन्हनि खे शाद ऐं आबाद रखिजा। उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में इज़्ज़त दीन माल में हिफ़ाज़त फरमा उन्हनि में बरकतूं अता कर। या अल्लाह दुश्मननि जे शर ऐं शरारतुनि खां सभिनी मुसलमाननि खे महफ़ूज़ फरमा इस्लाम के गलबो अता कर। या अल्लाह असांजे प्यारे पाकिस्तान में अमन ऐं सुकून नाज़िल कर। या अल्लाह बदअमनी खां बचा बुरायुनि बेफ़रमानियुनि खां बचा फिस्क ऐं फुजूर खां बचा बदअमाली खां बचा सुन्नत ऐं शरीयत जी ताबेदारी नसीब कर। पंहिंजे हबीब जे सदके हिन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमाइन। या अल्लाह वकार अहमद जूं मुरादूं पूरियूं फरमा। या अल्लाह या रहीम या अरहमर राहिमीन। सेहत तंदुरुस्ती सल्लल्लाहु अलैहि